कंदरकोट में खबर शामिल क्यों जिथे नलकन के 2 मिस्त्रियों के अगवा थियण की तस्दीक थी है। अहम खबर ताईं पहुंचाई पिया। धाड़ेलन मुगवियन के वारसन का 30 लाख रुपया भुंग तलब कर वरतो है, जडे त धाड़ेलन पारा भुंग न दियण की सूरत में मुगवियन के मारण की धमकी दी वही है। अहम खबर अवां ताईं पहुंचाई पिया। कंदरकोट में जिथे नलकन के 2 मिस्त्रियों के अगवा थियण की तस्दीक थी है, धाड़ेलन मुगवियन के वारसन का 30 लाख रुपया भुंग तलब कर वरतो है। आगाह किया अवां के धाड़ेलन पारा भुंग न दियण की सूरत में मुगवियन के मारण की धमकी दी वही है, जडे त धाड़ेलन और मुगवियन के वारसन की ऑडियो रिकॉर्डिंग आवाज़ टीवी हथ कर वरती है। खबर अवां ताईं पहुंचाई पिया। कंदरकोट में जिथे नलकन के 2 मिस्त्रियों के अगवा थियण की तस्दीक थी वही है, धाड़ेलन मुगवियन के वारसन का 30 लाख रुपया भुंग तलब कर वरतो है, जडे त धाड़ेलन पारा भुंग न दियण की सूरत में मुगवियन के मारण की धमकी दी वही है। धाड़ेलन और मुगवियन के वारसन की ऑडियो रिकॉर्ड आवाज़ टीवी हथ कर वरती है। तफसील मालूम कंदासीं कंदरकोट में अहमद अली मुगल खां। जी अहमद अली, छा तफसील आहिनि? जी 13 ॾींहं अॻु नलकन जे 2 मिस्त्रनि मोहम्मद मीरानी नसरुल्ला मीरानी खे दोस्ती सां घुराए अगवा कयो वियो हो, जंहिंजी अगवा जी तस्दीक पिणु थी वई आहे। धाड़ेलन फ़ोन करे ॿिन्ही मुगवियन जी बाज़ियाबी लाइ 30 लाख रुपया भुंग तलब करे वरतो आहे। भुंग न ॾियण जी सूरत में ॿिन्ही मुगवियन खे मारण की धमकी ॾिनी आहे। मुगवियन जे वारसनि जो चवणु हो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, एतिरा पैसा नथा ॾेई सघूं, जॾहिं त ज़िले भर मां मुगवियन जी तादाद 9 थी वई आहे। जी ठीक है अहमद अली, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।